लकुरआनुल करीम, बेशक यो कुरान करीमा सखिया तुझे मुझे नबी के भी अल्लाह करीम फरमायो तो सुभान अल्लाह फरमाए व इन्नहु लक़ौल रसूलिल करीम। असां जो नबी अहिड़ो सखिया जो साईं जे घर ते जेको आयो मुस्तफा उनखे खाली छॾियो ई कोन्हे। मेरे करीम से गर खतरा किसी ने मांगा तो सुभान अल्लाह। मेरे करीम से गर खतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं, दर्दे बहा दिए हैं। कुरान बि सखी करीम, मदीने वारो बि करीम, कुरान बि रहमता, मदीने वारो बि रहमता। वनुनज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन। फरमाई कुरान मोमिनन जे लाइ रहमता, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह फरमायो मुझो हबीब तमाम जहानन जे लाइ रहमता। कुरान बि रहमता, मुस्तफा बि रहमता, कुरान बि शिफा, मुस्तफा बि शिफा, कुरान बि नूर, मुस्तफा बि नूर, कुरान बि अजीज, मुस्तफा बि अजीज। कुरान करीम करीम, मुस्तफा बि करीम। कुरान दुनिया के फैद ॾींदो आहे, मुस्तफा बि फैद ॾियण वारो आहे। कुरान बि शाफ़िअ शफाअत फरमाईंदड़ा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि शफाअत फरमाईंदड़ा। जे मुस्तफा जी दामन वरती इहो बि इज़त जो मालिक आहे। जे कुरान खे वरतो उहो बि इज़त जो मालिक आहे। हुज़ूर खुद फरमायो अशराफ उम्मती हमलतुल कुरान। जेको कुरान खे हथ में खयो वेठो आहे, सीने में खयो वेठो आहे, हू फरमाईंदा मुंहिंजे उम्मत में शरफ वारा इहे अथव। असां दुनिया में शरफ वारो हुनखे चवंदासीं जंहिं वटि माल घणो,